अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे ॾिसी रहा हो सिंध वॉइस जो प्रोग्राम सिंध मॉर्निंग। मां आहियां जी मेज़बान यसरा आख़ून। जिते जिते दुनिया जी कुंड कुर्छ में असांजो प्रोग्राम ॾिसी रहा हो, अवां सभिनीनि खे दिलि जी गहराइनि सां मां अवां जे पंहिंजे प्रोग्राम में भली कार चवंदसि। जी नाज़रीन, जीअं त अॼु जे प्रोग्राम में असां हिकु अहम सियासी मुतालबे ते ॻाल्हाईंदासीं, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जा चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब आज़ाद कश्मीर में ट्रुथ एंड रिकन्सिलिएशन कमेटी कायम करण जो मुतालबो कयो आहे। इन सिलसिले में असां सां ॻाल्हाइण लाइ अॼु असां वटि सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगार ज़ुहैब ज़रदारी साहब लाइन ते मौजूद आहिनि। वॾी महिरबानी ज़ुहैब ज़रदारी साहब जो हिन मौक़फ़ ते अवां पंहिंजी राय ॾींदव ऐं मां चाहींदसि तव्हां ॿुधाइजो त जेको बिलावल भुट्टो ज़रदारी आज़ाद कश्मीर में ट्रुथ ऐं रिकन्सिलिएशन कमेटी ठाहिण जो मुतालबो करे रहियो आहे, अवां संदसि मुतालबे खे कीअं था ॾिसो? जी वॾी महिरबानी। मां मुंहिंजे ख़्याल में यसरा ऐं सम्झां थो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो इहो जेको मुतालबो आहे इहो बिल्कुलु वक़्ताइतो आहे ऐं इन जो जी मां हिमायत बि कयां थो। मां सम्झां थो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब कश्मीर में जेका ताज़ी सूरत हाल आहे ऐं उते जेको ई इलेक्शन वारो माहौल थियो, उन खां पोइ हिकिड़ी सूरत हाल उहा जेका अॻु में इलेक्शन खां थी हुई, उते जेके मुख़्तलिफ़ धुरियुनि जे तरफ़ां एहतजाज पे कया विया ऐं ॿियो वरी जेको पहिरें मरहले में जेका मीरपुर में इलेक्शन थी आहे त उनजे कॉन्टेक्स्ट में ई बिलावल भुट्टो ज़रदारी साहब अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कई आहे ऐं इलेक्शन जा नतीजा छाकाणि त पीपल्स पार्टी जे हक़ में न आया आहिनि पहिरें मरहले में, त उन ते ज़रदारी साहब जो जेको मौक़िफ़ आहे उहो ॾाढो सख़्तु असांखे नज़र अची रहियो आहे। त उन दौरान हुन जेका आहे सा गुज़िरियल ॾींहुं ॻाल्हि कई उनमें ऐं उन्हनि इहो मुतालबो कयो आहे त कश्मीर में जेके मामला थिया आहिनि उन ते ट्रुथ एंड रिकन्सिलिएशन कमीशन जोड़ी वञे ऐं उहा उतां जे मामलनि जी जेका आहे सा जांच करे ऐं हक़ीक़तूं जेके आहिनि उहे अवाम जे आॾो आणे। त मुंहिंजे ख़्याल में मां सम्झां थो त इहो मुतालबो उन्हनि जो जाइज़ बि आहे ऐं उनजी मुंहिंजे ख़्याल में शायदि जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे उहा हिनजी हिमायत बि करे। ऐं उन खां पोइ छा थियो आहे त जेका कानून साज़ असेंबली आहे आज़ाद कश्मीर जी, उन्हनि रेज़ोल्यूशन बि मंज़ूर करे वरिती आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जे मुतालबे ते उहा रिकन्सिलिएशन कमीशन क़ाइमु कई वञे ऐं मुंहिंजे ख़्याल में उहा शायदि जल्दी हाणे जुड़ी बि वञे। पर गॾे गॾु सवाल इहो आहे या जेका मुंहिंजी ॻाल्हि इहा आहे त बिल्कुलु बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जिते कश्मीर में वञी अहिड़े क़िस्म जूं तक़रीरूं ऐं ॻाल्हियूं करे रहियो आहे त सिंध जे माण्हुनि जो बि मुतालबो इहो आहे त ट्रुथ एंड रिकन्सिलिएशन कमीशन त मुंहिंजे ख़्याल में सिंध जे हिननि अरिड़हनि 20 सालनि जे इक़्तिदार ते ठहिणु घुरिजे ऐं इहा ट्रुथ एंड रिकन्सिलिएशन कमीशन जेका आहे उहा हिते बि असां वटि बेड गवर्नेंस जो जाइज़ो वठे, असां वटि करप्शन ऐं अक़रबा परवरी आहे उन ते बि हिकिड़े जेका असां ट्रुथ एंड रिकन्सिलिएशन कमीशन ठहिणु खपे। हिते असां वटि जेका मेरिट जी लताड़ थी रही आहे इहा ट्रुथ एंड रिकन्सिलिएशन कमीशन उन ते बि ठहिणु खपे। हिते असां वटि जेका बेरोज़गारी आहे, हिते पीअण जो पाणी माण्हुनि खे कोन थो मिले, सिहत जूं सहूलियतूं जेके आहिनि से उहे माण्हुनि खे कोन थियूं मिलनि, पाणनि खे हिकिड़ी टेबलेट बि जेका आहे पंहिंजे पैसनि सां वठणी थी पए। सिंध में हज़ारे स्कूल बंदि आहिनि, लखे ॿार स्कूलनि खां महरूम आहिनि, तालीम खां महरूम आहिनि। इन ते बि ट्रुथ एंड रिकन्सिलिएशन कमीशन ठहिणु खपे। सिंध जे माण्हुनि खे अरिड़हनि सालनि खां हिकु ट्रक जी बत्ती जे पोयां लॻाए वियो आहे, न तरक़ी थी रही आहे, न माण्हुनि जा रोड रस्ता ठही रहिया आहिनि, न माण्हुनि खे बुनियादी सहूलियतूं मिली रहियूं आहिनि। त इन ते बि ट्रुथ एंड रिकन्सिलिएशन कमीशन ठहिणु खपे। मां सम्झां थो त इहो कश्मीर में वेही उतां जे लाइ मुतालबो करणु ॿी ॻाल्हि आहे, पर पाण जी हिन सिंध में जिते तव्हांजी हुकूमत आहे उते इन क़िस्म जी बि ॻाल्हि ज़रूरु बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे करणु खपे। ऐं तव्हां कश्मीर में वेही कश्मीर जे माण्हुनि खे रोज़गार ॾियण जूं ॻाल्हियूं था कयो त तव्हांखे असां रोज़गार ॾींदासीं ऐं हिते असां वटि नौजवान सॼी सिंध में हज़ारे नौजवान एहतजाज करे रहिया आहिनि, तव्हां उन्हनि खे रोज़गार न पिया ॾियो, तव्हां उन्हनि खे नौकरियूं न पिया ॾियो। तव्हां चओ था त असां कश्मीर आज़ाद कश्मीर में जेको आहे सो सॼी हिकिड़ी वॾी डेवलपमेंट आणींदासीं, तव्हांखे पहाड़नि जे अंदरि बि रोड रस्ता ठाहे ॾींदासीं। उहे रोड रस्ता हिते जेके आहिनि से उहे कोन पिया था ठाहे ॾिना वञनि, हिते त आसानी सां ठही सघजनि था। जिते आसानी सां रोड रस्ता ठही सघनि था उते त कोन था ठाहिया पिया वञनि, बल्कि उते चयो त असां तव्हांखे पहाड़नि में रस्ता ठाहे ॾींदासीं। मां सम्झां थो त हिते जेके हिते सिंध में जेका भींग थी आहे, जेका BIT जे नाले ते अरबें रुपयनि जी करप्शन थी आहे, जेका हिते मुख़्तलिफ़ ॿिया प्रोजेक्ट्स आहिनि, पाणी जा प्रोजेक्ट्स आहिनि, उन्हनि में जेका करप्शन थी आहे त उते ट्रुथ एंड रिकन्सिलिएशन कमीशन ठहिणु खपे। ऐं पोइ असां सम्झूं त वाकई बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेको आहे सो इहे नेक नियती सां कश्मीर में बि
इहो मुतालबो रखियो आहे त असां सम्झूं था त उहा ॻाल्हि हिते हिनखे त हिते मुतालबो बि रखण जी ज़रूरत न पवंदी। सिंध में हुननि जी हुकूमत आहे, हुननि जो हिकिड़ो हुकुम ई काफ़ी हूंदो ऐं जेकॾहिं उहो इन क़िस्म जी का कमीशन ठही थी वञे त मुंहिंजे ख़्याल में सिंध जे माण्हुनि जो जे मथां उन्हनि जो अहसान हूंदो। सिंध जे माण्हुनि 18 सालनि खां उन्हनि जी पार्टी खे मुसलसल वोट ॾिनो आहे, उन्हनि खे इक़्तिदार जे कुर्सी ते विहारियो आहे, त घटि में घटि सिंध जे माण्हुनि ते हिकिड़ो थोरो बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब करे त हू सिंध में हिननि 18 सालनि जे इक़्तिदार जी जांच जे लाइ उन्हनि ते हिकिड़ो ट्रुथ एंड रिकंसिलिएशन कमीशन जो ठाहिण जो हिते बि ऐलान करे। बिल्कुल ज़ोहिर साहब, अहिड़ी कमीशन माज़ी जी तकरारनि ऐं चूंडनि बाबति ख़दशनि खे ख़तमु करण में मददगार साबित थी सघे थी। अव्हां जी नज़र में ही सिर्फ़ हिकु सियासी मुतालबो आहे? न आहे त कंहिं हद ताईं इहो सियासी मुतालबो ई आहे, पर इन सां असां जेको आहे हिकु त हिन वक़्तु जेके मसइला आहिनि उन्हनि जी निशानदेही उन कमीशन ज़रिए थी सघे थी। उन कमीशन जे ज़रिए इहा ख़बर पइजी सघे थी त इहे जेके बि हालतूं ख़राब थियूं आहिनि या जेकॾहिं को चूंडनि में का गड़बड़ थी आहे त उनजो ज़िम्मेवार केरु आहे ऐं उनजा सबब कहिड़ा आहिनि, इहे सभु शयूं अची सघजनि थियूं। ऐं उन कमीशन जी रिपोर्ट जे तनाज़ुर में तव्हां ईंदड़ वक़्त में शयूं बहितर करे सघो था। त जीअं मूं पहिरीं चयो पियो त इन जी हिमायत कयूं था असां, इहो हिकिड़ो सुठो ज़बरदस्त क़िस्म जो मुतालबो आहे। ऐं उहो ई साॻियो वरी जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं शयूं जेकॾहिं हिते थींदियूं त घटि में घटि 18 सालनि में असांखे त ख़बर पवे न त कहिड़ा सबब हुया जो पीपुल्स पार्टी परफॉर्म न करे सघी आहे, कहिड़ा सबब हुया जो पीपुल्स पार्टी आवाम खे सहूलियतूं न ॾेई सघी आहे, कहिड़ा सबब हुया जो पीपुल्स पार्टी हिते मेरिट ते नौकरियूं न ॾेई सघी आहे, पीपुल्स पार्टी हिते सिहत जूं सॼी सिंध में सहूलियतूं न ॾेई सघी आहे, रोड इंफ्रास्ट्रक्चर न ठाहे सघी आहे। त उहो बि ट्रुथ एंड रिकंसिलिएशन कमीशन में पीपुल्स पार्टी जो ख़ुदि हुकूमत खे फ़ाइदो थींदो त उन्हनि खे बि ख़बर पइजी वेंदी त कहिड़नि सबबनि जे करे इहे मसइला पैदा थिया ऐं अॻिते उन मां जेको आहे सो को रस्तो को नतीजो कढी सघिजे थो। त ट्रुथ एंड रिकंसिलिएशन कमीशन मां उमेद करे सघूं था कि उन में के पाण खे को वॾा फ़ाइदा नथा नज़र अची सघनि, कि वॾा मामला थींदा, पर घटि में घटि हिन वक़्त ताईं जेका कारगुज़ारी हूंदी, चाहे उहा कश्मीर जे लाइ हुजे या सिंध जे लाइ हुजे, तव्हां असांजे साम्हूं शयूं जेके आहिनि घटि में घटि हिकु डॉक्यूमेंट जी सूरत में अची वेंदियूं, हिकिड़ी कमीशन जी रिपोर्ट जी सूरत में अची वेंदियूं। न त पोइ ईअं चवंदा आहिनि त वाह ज़ोएब ज़रदारी टीवी ते वेही हवाल थो करे त हीअं थो वियो आहे, यसरा खूंद वेही हीअं ॻाल्हियूं थी करे त हीअं थी वियो आहे। पोइ घटि में घटि असांजे ॻाल्हियुनि खे या जेके अवाम जो परसेप्शन आहे उन्हनि खे हिकिड़ो जवाज़ मिली वेंदो। पोइ सिंध हुकूमत इहो चवंदी त बाबा हे ॾिसो असांजे ट्रुथ एंड रिकंसिलिएशन कमीशन में त असां त हे ज़बरदस्त कमु करे छॾिया हुया, बाक़ी ही अजाई वावेल आहे। त मुंहिंजे ख़्याल में ख़ुदि पीपुल्स पार्टी जे लाइ फ़ाइदे जी ॻाल्हि हूंदी त हू सिंध में 18 सालनि जी हुकुमरानी ते ट्रुथ एंड रिकंसिलिएशन कमीशन ठाहे। बिल्कुलु बिल्कुलु ज़ोएब साहब, हिकु ॿी ॻाल्हि अव्हां खां पुछणु चाहींदसि त जेको आज़ाद कश्मीर में चूंड मुहिम हली रही आहे ऐं इन में बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मरियम नवाज़ शरीफ़ जेके हिकु ॿिए खे तनक़ीद जो निशानो बणाए रहिया आहिनि, जंहिंखां पोइ पीपुल्स पार्टी ऐं नून लीग जा जेके ॿिया अॻवान आहिनि उहे बि इन ई रमज़ में लॻी विया आहिनि। ॿई जमातूं विफ़ाक़ ऐं मज़बूत इतिहादी आहिनि, पर चूंड मुहिम में हिक ॿिए ते तनक़ीद पिया कनि। अव्हां इन ई रविश खे कीअं था ॾिसो? ॾिसो, मुंहिंजे ख़्याल में ही थोरो सिर्फ़ु इलेक्शन जे लाइ आहे, माण्हुनि जो ध्यानु छिकाइण लाइ हर पार्टी चाहींदी आहे त उनखे वोट मिलनि। बाक़ी हिकिड़ी मज़ेरी ॻाल्हि इहा आहे त जेॾी महिल ॿिन्ही धुरियुनि खे इक़्तिदार में वेहणो हूंदो आहे त पोइ ॿई जेके आहिनि से ARD वारे उन चार्टर ऑफ डेमोक्रेसी वारे मामले जूं ॿई पार्टियूं थी वञनि, पर जॾहिं वरी इलेक्शन विढ़णी हुजे आहे त ॿई 90 वारे ॾहाके जे उन साॻी पोज़ीशन में हली वेंदियूं आहिनि, हिक ॿिए ते इल्ज़ाम तराशी। मूंखे त अॼु हैरत थी पई जेॾी महिल कल्ह पाण ॾिठो पियो त पंहिंजो बिलाल भुट्टो ज़रदारी नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ ते तनक़ीद करे रहियो, मरियम नवाज़ वरी बिलावल ते तनक़ीद करे रहियो, त मूंखे उन वक़्त में घड़ी ख़ुदाबिश में बि उहो जलसो बेनज़ीर जी वरसी जो यादि अची रहियो, जंहिंमें मरियम नवाज़ बिलाल भुट्टो ज़रदारी सां गॾु वेठी हुई ऐं दिलां तीर बजा ते लुॾी बि रही हुई ऐं थोरो मुस्कुराए बि रही हुई। त ही सॼा ड्रामा आहिनि अवाम खे बेवकूफ़ बनाइण जे लाइ, ही सभु गॾियल आहिनि। हिननि खे सिस्टम जे चवण ते हली रहिया आहिनि, जहिड़े नमूने सां सिस्टम हिननि खे विहारींदो वेहंदा, सिस्टम चवंदो उथो उथी बीहंदा। त मां सम्झां थो त ही रुगो वोट गेन करण जे लाइ बिलाल भुट्टो ज़रदारी, छाकाणि त पहिरें मरहले में पीपुल्स पार्टी खे शिकस्त आई आहे, तंहिंजे करे हू वधीक रड़ियूं थो करे। इहा साॻियो मामिलो जेको आहे सो बाक़ी मुज़फ़राबाद ऐं ॿिए टे मरहले में जेका इलेक्शन थियणी आहे त उन में इहो न थिए अञा, छाकाणि त पीपुल्स पार्टी खे उमेद आहे त जेकॾहिं सुठियूं सीटूं खणी आहे। पर ॾिसजो, जेकॾहिं सीटूं ॿिन्ही जूं कुझु हेॾा 20-29 थी वियूं न त वरी जीअं जहिड़े नमूने सां हिननि गिलगित बल्तिस्तान में जेके तकरीरूं कयूं वरी हुकूमत में गॾु ठाहे त गॾु वेठा आहिनि, ईअं ई वरी हे आज़ाद कश्मीर जी हुकूमत में ॾिसजो भई हे पार्टियूं गॾु वेही रहंदियूं। हे सिर्फ़ु माण्हुनि खे ईअं मिड़े थोरो बेवकूफ़ ठाहिण जे लाइ, हुननि जे जज़्बनि सां खेॾे करे वोट वठण जे लाइ, हमदर्दी जे लाइ इहे सॼियूं तकरीरूं थी रहियूं आहिनि। बाक़ी हाणे अंदरूनी तौर ते जेको आहे त ॿिन्ही खे हिक ॿिए जे पाणी जी ख़बर आहे, त उनजे करे मां सम्झां थो त
त माण्हुनि खे बि ख़बर आहे, माण्हू सम्झनि था त ही हिननि जूं जी, बयानबाज़ी जस्ट इलेक्शन ताईं आहे। जंहिं ॾींहुं इलेक्शन थींदी, इलेक्शन खां पोइ वरी हिकु ॿ ॾींहं इहो मामिलो हलंदो, वरी गॾिजी वई हुकूमत में वेहंदा। हे हिननि जा ॻाल्हि ॿुधो, अपना माल है रोसूं बि खासूं इहा बि, हिकिड़ी सम्झो त रिवायती शइ आहे। इहो त माण्हुनि खे ख़बर आहे, ईअं थींदो रहंदो आहे। छाकाणि त गिलगित बल्तिस्तान में बि ईअं थियो न, हिक ॿिए जे ख़िलाफ़ हिननि केॾियूं तकरीरूं कयूं। घणी का पुराणी ॻाल्हि त कान्हे, महीनो ॾेढ अॻु जी त ॻाल्हि आहे। ऐं वरी ॾिसो हुकूमत में गॾिजी वेही रहिया आहिनि, गॾिजी हुकूमत ठाही अथनि। हिते हिक ॿिए जे तनक़ीद था कनि, हुकूमत में गॾु वेठा आहिनि। बिलावल हेॾो कुझु ॻाल्हाए थो, हुकूमत खां धार छो नथो थिए? हुनखे कंहिं किथां पैगाम आयो न त बाबा तव्हां हिते वेही चओ था वफ़ाक़ी हुकूमत हीअं करे छॾियो, हू करे छॾियो, हू सदर बि तव्हां लॻा वेठा आहियो, सेनेट जा चेयरमैन बि तव्हां लॻा वेठा आहियो, अहम आइनी उहिदा बि तव्हां रखे वेठा आहियो, ॿिनि सूबनि जूं गवर्नरशिप बि तव्हां वठी वेठा आहियो, पोइ बि वरी चओ था त असां हुकूमत जो हिसो न आहियूं। त मुंहिंजे ख़्याल में ही रुॻो अवाम बि सम्झे थो ऐं हिननि खे बि ख़बर आहे। ही तव्हां ॾिसिजो वेही पाण अॼु वेठा ॻाल्हायूं, अञा ॿ मरला रहियल आहिनि आज़ाद कश्मीर जा, ॾिसिजो वेही त ॿई गॾिजी हुकूमत ठाहींदा। हिकिड़ी पार्टी जो वज़ीर आज़म हूंदो, पार्टी सदर वरी ॿी पार्टी जो हूंदो। जी, वॾी महिरबानी ज़ोएब साहब अव्हांजी। जी नाज़रीन, अचो त हाणे मुलाक़ात जो वक़्तु अची वियो आहे अव्हांजी असांजे महिमान सां। त अॼु अव्हां सां असां मिल रहियूं था जेके हिकु शाइर आहिनि, अदीब आहिनि, लेखक आहिनि, कालम नवीस आहिनि ऐं हुन सां गॾु हिकु होस्ट पिणु आहिनि, जेके असां चवंदा आहियूं त मेज़बानी उन्हनि जी तमामु सुठी असांखे वणंदी आहे। जॾहिं उहो ॻाल्हाईंदा आहिनि त दिलि चवंदो आहे त उन्हनि खे वेही ॿुधिजे। असां सां गॾु मौजूदु आहिनि अमर पीरज़ादो साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम सर, कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु यसरा, तव्हां ॿुधायो ठीक ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह सर, महिरबानी अव्हांजी जो अव्हां सिंध वॉइस खे वक़्तु ॾिनो, सिंध मॉर्निंग प्रोग्राम में अव्हां शामिल थियो। अव्हांजी महिरबानी ऐं अव्हांखे हिन नए सफ़र जी बि मुबारक हुजे। तव्हां तालीम सां त लाॻापियल रहिया आहियो, एक्टिविस्ट आहियो, पर मीडिया में असां मीडिया में आहियूं, तव्हांखे भली कार था चऊं ऐं तमामु सुठो कमु कयो पिया। बिल्कुलु, महिरबानी सर अव्हांजी, तव्हांजी विशिस जी। ऐं असां त तव्हां खां गाइडेंस ज़रूरु वठंदासीं, बिकॉज़ तव्हांजो जेको कमु आहे उहो हिकिड़ो चइजे त इंटरनेशनली मञंदड़ कमु आहे माशाल्लाह सां। सो ज़रूरु अव्हां खां जेके टिप्स आहिनि उहे हिकिड़े सुठे होस्ट हुजण जूं उहे बि मां ज़रूरु अव्हां खां पुछंदसि। अच्छा, हाणे अगरि ॻाल्हि कजे त अव्हांजो जेको सफ़र आहे हिकिड़े शाइर जी हैसियत सां, हिकिड़े अदीब जी हैसियत सां, हिकिड़े कालम नवीस जी हैसियत सां, हिकिड़े एज़ अ होस्ट अगरि चइजे त इहो सफ़र किथां शुरू थियो ऐं आहिस्ते आहिस्ते जेके अव्हां हिकिड़ो चइजे त हर शोबे में कीअं अव्हां वारे वारे सां आहियो? महिरबानी। बुनियादी तौर ते त मां शाइर आहियां। ज़ाहिर आहे हुनजो हिकिड़ो बैकग्राउंड आहे, अनवर पीरज़ादे जी फैमिली आहे, हिकिड़ो अदबी विरसो आहे, त मुंहिंजी बुनियादी सुञाणप शाइर वारी आहे। हाणे इहे सभु शयूं हिकु शाइर जूं एक्सटेंशन्स आहिनि। जॾहिं हिकु शाइर सोचे थो, समाज में उहो लिखे थो, पर हू महदूद न आहे। हू पंहिंजो पैगाम जेको आहे उहो नसर में ॾियण थो चाहे, हू समाज खे मीडिया ज़रिए ॿुधाइण थो चाहे। असांजी अकेडमी आहे, उन अकेडमीअ जे तरफ़ां बि असां उहो ई पैगाम फैलाइण था चाहियूं जेको असांजी शाइरीअ में आहे, जेके असांजा आदर्श आहिनि। त मां इहो थो सम्झां त इहो हिकिड़ो तसलसल आहे ऐं हर इंसान खे पाण खे महदूद न करणु खपे, पाण खे दायरनि में विरहाइण न घुरिजे, पर ॾिसणु घुरिजे त हुनजी दिलि छा थी चए ऐं काइनात जी वसत में हो पंहिंजो पैगाम, पंहिंजी खुशबू, पंहिंजे वजूद जी खुशबू कीअं थो फैलाए सघे। त मां इहो थो सम्झां त हिकिड़ो शाइर जेको आहे, छो त शाइरी जेका आहे उन जूं हिकिड़ियूं तक़ाज़ाऊं आहिनि, उन में तव्हां हिकिड़ी ॻाल्हि था चओ, उन जा हिकिड़ा फॉर्मेट्स मुख़्तलिफ़ आहिनि। पर जॾहिं हिकिड़ो माण्हू सोचे थो, हिकिड़ो शाइर सोचींदड़ हुजे थो, पोइ जॾहिं उहो सोचे थो त उहो समाज ते उनजी हिकिड़ी इंटेलेक्चुअल नज़र थी अचे। त मां इहो थो सम्झां त जेको लेखक आहे उनजी जेका ज़हानत आहे उहा नसर में बि अचणु खपे, उहा मीडिया में बि अचणु खपे। त जेका मूं कॉलम्स लिखिया उन में हिकिड़े शाइर जी अखि, हिकिड़े दानिश्वर जी अखि समाज खे कीअं थी ॾिसे। ऐं त मुंहिंजो उनवान इहो सोच बि खड़को आहे कॉलम जो, जेको किताब बि शाया थियो। त मां समाज खे हिकिड़ी सोच ॾियणु पियो चाहियां त शयुनि खे हिन तरीक़े सां बि ॾिसी सघिजे थो। ईअं ई जॾहिं मीडिया में आयुसि त हिकिड़ो जुमिलो मां अक्सर चवंदो आहियां त असांजी मीडिया खे
उहो बि ॾेखारणु घुरिजे जेको आवाम ॾिसे थो, पर उहो बि ॾेखारणु घुरिजे जेको खेनि ॾिसणु घुरिजे। त हिकिड़ी असां था सम्झूं हे जेका मीडिया आहे उहा हिकिड़ा राय आमा थी क़ाइमु करे। घणा माण्हू था ॾिसनि तव्हांखे, त उन्हनि में तव्हां उन्हनि जी तरबियत बि कयो था। त जेके मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि उन्हनि में तालीम आहे, सिहत आहे, जेका सियासत आहे, अदब आहे, त उन में इंसानी रवैया कहिड़ा हुजणु खपनि, इंसानी सोच कहिड़ी हुजणु खपे, औरतुनि ॾांहुं तव्हांजो रवैयो कहिड़ो हुजणु खपे, समाज में तव्हांजो किरदारु कहिड़ो हुजणु खपे। त उहो हिकु लेखक जे अखि सां शाइरी हुजे, मीडिया हुजे या कॉलम निगारी हुजे, उन में ॾियण जी कोशिशि कई आहे। इहो त अवां हिकिड़ो एस्पेक्ट डिस्कस कयो जेको अवां जो पैशन आहे, मां सम्झां थी शाइरी, अदब ऐं अवां जूं लिखणियूं, इहे त हिकिड़ो तव्हांजो पैशन चइजे त उहो आहे। पर जे ॻाल्हि कजे मेज़बानी जी, जो की अवां मीडिया पर्सन आहियो, अवां होस्ट कयो था प्रोग्राम्स खे, उन में अवां डिफरेंट क़िस्म जे माण्हुनि सां इंटरव्यूज़ कया आहिनि। बीइंग अ होस्ट अगरि मां चवां त अवां जी सभ खां अहम तरजीह छा हूंदी आहे? सुठो सवाल आहे अव्हांजो। मां असल में हिकिड़ियूं रवायती मेज़बानी हिकिड़ी थींदी रहंदी आहे। मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे त मां महिमाननि सां मौज़ूआती कचहरी कयां, छो त मां सम्झां थो त हर शोबे जा जेके बि माहिर आहिनि, पोइ कहिड़ी बि उनजी फील्ड हुजे, उनजो समाज खे उन शोबे सां कहिड़ी दिलचस्पी थी सघे थी। मिसाल हिकिड़ो तव्हां वटि डॉक्टर थो अचे महिमान, त तव्हां उनखां उनजो प्रोफाइल पुछी था सघो, तव्हां किथे नौकरी कई, पोइ किथे तालीम हासिल कई। पर अवाम जो इंट्रस्ट इन में हूंदो त अॼुकल्ह सिहत जे बारे में कहिड़ी आगाही ॾियणु घुरिजे। ईअं ई जेकॾहिं केरु मीडिया ते आहे त उनखे मीडिया जे बारे में कंटेंट कहिड़ो थो अचे, ड्रामनि में कंटेंट आहे या न आहे, फिल्मनि में कहिड़ो मवाद अचणु खपे। त मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे त उन्हनि माण्हुनि खां, उन्हनि सब्जेक्ट एक्सपर्ट्स खां उन्हनि जे मौज़ूअनि ते पुछिजे। मिसाल अॼुकल्ह सोशल मीडिया आहे, सोशल मीडिया में मनफ़ी रुझान आहिनि, इहो छो आहे, इनखे कीअं माण्हुनि जे रवैयनि ते कहिड़ो कमु करणु खपे। तालीम में तालीम आहे त पर बहितर तालीम कीअं अचणु खपे। अॼुकल्ह जे AI जे दौर में तालीम खे जेको आहे ॿहिराड़नि ताईं कीअं पहुचाइजे, ॿारनि ते उन्हनि जो कहिड़ो असरु थो पए। त मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे त हिकु त मौज़ूआती कचहरी कयां, छो त प्रोफाइल ख़ासि तौर ते जेके मशहूरु शख़्सियतूं आहिनि उन्हनि जो प्रोफाइल सभिनी खे ख़बर आहे। मिसाल महताब अकबर आहिस्दीअ जो मां इंटरव्यू थो कयां, उनजा 100 इंटरव्यू थिया हूंदा, हर कंहिंखे उनजी ज़िंदगी जी जर्नी सभिनि खे ख़बर आहे। पर उहो सोचे छा थी, ईअं ई ॿिया दानिश्वर अदीब छा था सोचनि, उहो अवाम ताईं पहुचाइणु। ॿियो होस्टिंग में हिकिड़ी शइ जेका मां सम्झंदो आहियां, अक्सर माण्हू पंहिंजी ज़हानत, पंहिंजी क़ाबिलियत ज़ाहिर करण जी कोशिशि कंदा आहिनि, पर मां इहो थो सम्झां त जेको मेज़बान आहे ऐं महिमान आहे, उहो ईअं ई रिलेशन आहे जीअं तव्हांजे घर में को महिमान अचे ऐं उन घर में तव्हां उनखे कीअं था ट्रीट कयो। ज़ाहिर आहे तव्हां कंहिं घर में महिमान थी वञो था त तव्हां चाहींदव त तव्हांखे रेस्पेक्ट मिले, तव्हांखे वेलकम कयो वञे, तव्हांजी शख़्सियत खे उभारियो वञे। त ईअं थींदो आहे त खोड़ भेरा अहिड़ा महिमान ईंदा आहिनि जिन खां तव्हांजी ज़हनी सतह मथे हुजे, पर ऐं तव्हांजो मौक़ुफ़ उन खां चिटो हुजे, पर इहो तव्हांखे उते ज़ाहिर नाहे करिणो। तव्हां कंहिंजे इख़्तिलाफ़ बि रखिणो आहे त इंतिहाई महज़ब अंदाज़ में, जीअं उहो डिसरेस्पेक्ट फील न करे, उहो पाण खे ऑनर्ड फील करे ऐं उनखे तव्हांजा सवाल अहिड़ा हुजनि जो तव्हां हुन जूं लिकियल सलाहियतूं कढी अवाम ताईं पहुचायो। ऐं ॿी ॻाल्हि जेका मेज़बानीअ में मां ज़रूरी थो सम्झां त तव्हां जंहिं बि महिमान जो इंटरव्यू कयो उन जे बारे में होमवर्क करे वञो। तव्हांजी ॿोली उन में जेका ॻाल्हायो था उहा उन में ग्रामर सही हुजे, उहा अदबी ॿोली हुजे ऐं उन जे बारे में तव्हांखे रेलेवेंट सवाल करणु घुरिजनि। इहे कुझु ॻाल्हियूं बिल्कुलु, इहे त तमामु जेके चइजनि न हिकिड़ियूं काराइतियूं ऐं फ़ाइदेमंद टिप्स आहिनि। अगरि को बि होस्टिंग जे शोबे में अचणु चाहे थो या मीडिया में अचणु चाहे थो त इहा हिकिड़ी सुठी तव्हां गाइडेंस टिप्स हुननि खे ॾिनियूं आहिनि, बल्कि सिर्फ़ु नाज़रीन खे छा मूंखे बि मिली वियूं आहिनि। सो थैंक यू उमिर साहब। अच्छा, ॻाल्हि कंदासीं अव्हां जी लिखणियुनि जी, त जेके अव्हां जो लिखणियूं आहिनि जंहिंमें
घणे भांगे असां ॾिसूं था त विमेन एम्पावरमेंट बि उन अव्हांजी लिखणियुनि में शामिल हूंदी आहे, पर अव्हांजी लिखण जो बुनियादी मक़सदु छा आहे या बुनियादी मौज़ू जेको चइजे उहो छा आहे? असल में जेको लिखण आहे उहो पंहिंजे ज़ात जो इज़हार आहे, हिकिड़ो अंदर सां डायलॉग आहे। पर मां इहो थो सम्झां त इज़हार जेको आहे हिकु हसास माण्हू, छो त समाज में रहे थो, हिकु त हिकु हसास माण्हू सोचे छा थो, फील छा थो करे, हिकु त उहो पंहिंजे इज़हार में ओरिजिनल हुजे, ईअं न हुजे त उनखे कंहिंखे मुतासिर करण लाइ लिखणो आहे या पंहिंजो को इम्प्रेशन ठाहिणो आहे। हिकु त उहो पंहिंजे अंदर सां सचो हुजे, जेको बि इज़हार करे उहो अंदर में भोगे ऐं पोइ लिखे त उन में हिकिड़ी ओरिजिनलिटी ईंदी। ॿियो आहे क्रिएटिविटी, त तव्हांजो जेको अंदाज़ आहे, छो त हज़ारनि सदनि सालनि खां माण्हू लिखनि था, पोइ तव्हां का अहिड़ी ॻाल्हि कयो जंहिंजो अंदाज़ मुख़्तलिफ़ हुजे, सोच मुख़्तलिफ़ हुजे, तव्हांजो हुन में पंहिंजो एक्सप्रेशन शामिल हुजे। ॿियो इहो त असां जीअं त समाज जो हिसो आहियूं त असां जेका बि ॻाल्हि कयूं उहा प्रो पीपल कयूं, अवाम जी ॻाल्हि, अवाम जे दिलनि जी नुमाइंदगी कयूं। ऐं छो त असां जंहिं समाज में रहूं था उन में असां जेको भोॻियूं था उहो ॿिया माण्हू बि भोॻनि था। हिकिड़ो मुंहिंजे अंदर जो दर्द आहे, हिकिड़ो तव्हांजे अंदर जो दर्द आहे। त शाइर जेको आहे, लेखक, उहो पंहिंजो दर्द बि महसूस थो करे, माण्हुनि जो दर्द बि महसूस थो करे, धरतीअ जो दर्द बि महसूस थो करे। त इन हवाले सां मुंहिंजूं जेके लिखणियूं आहिनि, मां सम्झां थो उहा मुंहिंजे ज़ात जो बि इज़हार आहे ऐं उहो अवाम जो बि इज़हार आहे। इन लाइ छो त मां प्रो पीपल रहियो आहियां बाय नेचर। पोइ अवाम जेकॾहिं कंहिं मुसीबत में आहे, का ॿोॾ थी अचे, या जीअं तव्हां वुमेन एम्पावरमेंट जी ॻाल्हि कई, त जेकॾहिं इहा शऊरी कोशिश न आहे, पर जेकॾहिं मां महसूस थो कयां त हिकु औरत कंहिं घर में या समाज में या जिते वर्क प्लेस ते भोॻे थी, त मां हुन नाइंसाफ़ीअ ते हिकिड़ो आवाज़ थो उथारियां। इहा कॾहिं मुंहिंजी शऊरी कोशिश न रही त मां को फेमिनिस्ट शाइर सॾरायां, पर मां जॾहिं इज़हार कंदो रहियुसि त माण्हुनि चवणु शुरू कयो त हे फेमिनिस्ट शाइर आहे, त मूंखे उहो एज़ाज़ महसूस थियो त मां सम्झो त अहिड़ो तबिको जंहिं सां इंसाफ़ नथो थिए, मां हुनजो आवाज़ जेकॾहिं उथारियां थो ऐं मूंखे माण्हू सम्झनि था। ईअं हूंदो आहे न त उहो पाण एक्सप्रेस न करे सघंदा आहिनि, त शाइर जेको आहे उहो लेखक जो कम ई इहो आहे त हू जेको आहे माण्हुनि जे जज़्बनि खे ज़बान ॾे ऐं उन्हनि जे उधमनि जी तर्जुमानी करे। इन लाइ आर्ट माण्हूअ खे वणंदो आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे अव्हां जी। अमर साहब, इहो ॿुधाइजो त बीइंग अ मीडिया पर्सन, अगरि मां अव्हां खां पुछां त छा अॼुकल्ह जो मीडिया जेको आहे उहो सियासी ऐं समाजी सूरत हाल जेके आहिनि उन में पंहिंजो किरदारु कीअं अदा करे रहियो आहे? अव्हां मुतफ़िक़ आहियो? बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां, पर इहा ॻाल्हि आहे त उन में बहितरीअ जी गुंजाइश मुसलसल रहे थी। सिंधी सहाफ़त जी जे ॻाल्हि कजे त सिंधी जेके पॉलिटिकल जेका सिचुएशन आहे उन में असांखे मायूसी थींदी आहे, पर सिंधी प्रेस जेका आहे उहा 80 जे ॾहाके खां पोइ 90 वारे ॾहाके खां वठी सिंध जो केस वढ़ंदी रही आहे। ऐं इहो इन लाइ छो त उहे जेके माण्हू लेफ्ट पॉलिटिक्स में हूंदा हुआ, आदर्शी सियासत कंदा हुआ, उहे जॾहिं सियासत खां सहाफ़त में आया त हुननि उहो ई अवाम जो केस विढ़ियो। ऐं उन में वॾा वॾा सहाफ़िया अनवर पीरज़ादो हो, फ़कीर मोहम्मद लाशारी, बदर अबड़ो, नसीर एजाज़ जन ऐं सोहेल सांगीअ जन। पोइ इन्हनि जॾहिं अख़बारुनि में कमु कयो त इन्हनि जा वरी खोड़ शागिर्द पैदा थिया। उहे शागिर्द बि उहा ई वाट वठी हलनि था। पोइ सिंध में तव्हां ॾिसो त जेका क़ौमी मीडिया हूंदी आहे, पर जेका सिंधी मीडिया आहे उहा सदाईं पंहिंजे अवाम सां बीठल हूंदी आहे। उहा कंहिं बि सियासतदान सां या कंहिं बि कंप्रोमाइज़ में न आहे हूंदी। जेकॾहिं दरिया जो मसइलो आहे, जेकॾहिं धरतीअ जो मसइलो आहे, जेकॾहिं कारूंझर जो मसइलो आहे, जेकॾहिं शाह लतीफ़ जो पैगाम आहे, त उहा पंहिंजे धरतीअ सां कमिटेड रही आहे। त इन करे मां सम्झां थो त सिंधी मीडिया जो किरदारु प्रिंट हुजे, इलेक्ट्रॉनिक हुजे, उहो भरपूर रहियो आहे। पर हिकिड़ी शइ बसि मां इहा सलाह ॾियणु थो चाहियां, जेका मां सवेर बि ॻाल्हि कई, त असांजो जीअं त राय आमा वारो शोबो आहे, त असां जेको बामक़सद मवाद आहे उहो अवाम ताईं पहुचायूं, उनजी आगाही ॾियूं ऐं सुठो कंटेंट
ॾियूं, छो त अक्सर माण्हू इहो चवंदा आहिनि त अवाम ॾिसे नथो, अवाम जी टेस्ट इहा न आहे। त हिकिड़ी त अवाम जी टेस्ट हूंदी आहे ऐं वरी अवाम जी टेस्ट डेवलप बि करणी पवंदी आहे। मिसाल तव्हां खंड वारी चांहि था पियो, पर तव्हांखे ख़बर आहे त सिहत लाइ फिकी चांहि सुठी आहे। शुरूअ में जॾहिं तव्हां उहा चांहि स्विच कंदव त तव्हांखे मज़ो न ईंदो, पर पोइ तव्हां जॾहिं आदी थी वेंदव त तव्हांखे उहा खंड वारी चांहि न वणंदी, फिकी वणंदी। त इहा टेस्ट डेवलप करणु आहे। त मीडिया जो कमु बि इहो आहे त जेका शइ सुठी आहे, जेको सुठो कंटेंट आहे, ड्रामा बि उन ते ठहणु खपनि, टॉक शोज़ बि उन ते थियणु खपनि, शाइरी बि तव्हांखे उहा ॾियणु खपे त जीअं तव्हां अवाम जी रहनुमाई कयो। जी अमर साहब, अवां ॻाल्हि इहा बिल्कुलु सही कई, पर अवां हिकिड़ो ज़िक्र कयो हींअर ॻाल्हियुनि जे विच में भिटाईअ जो, त भिटाईअ जो मेलो अॼुकल्ह हली रहियो आहे ऐं भिटाईअ जूं जेके लिखणियूं आहिनि उन्हनि खे त असां तमामु घणो पढ़ंदा आहियूं, पर छा अव्हांखे लॻे थो त असांजो नौजवान अॼुकल्ह भिटाईअ खे पढ़ी रहियो आहे, या भिटाईअ जे पैगाम खे आम करण लाइ असांजी मीडिया कहिड़ो किरदारु अदा करे रही आहे? या ॻाल्हि कजे डिजिटलाइज़ेशन जी, त छा भिटाईअ जा जेके रिसाला आहिनि उहे असांखे मोबाइल फ़ोन ते मौजूदु आहिनि कोन आहिनि, या उहे डिजिटाइज़ थिया आहिनि न आहिनि थिया? इन बारे में अव्हां छा चवंदो? बिल्कुलु, भिटाई जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त भिटाई जेको आहे उहो शाइरी ऐं फ़लसफ़े जो ईअं सम्झो त हिकु मुकमल पैकेज आहे। बिल्कुलु, शाइरीअ में जेके बि ख़ूबियूं हुजणु घुरिजनि, या जेके बि इंसान खे फ़लसफ़नि जी ज़िंदगी गुज़ारण लाइ ज़रूरत आहे, उहा सभु असांखे शाह जे रिसाले में मिले थी। इहो उनजो कमाल आहे। ऐं उन जी जेको शाइरी आहे उन में हिकु त ॿोलीअ जी ख़ूबसूरती आहे। सिंधी ॿोलीअ जी अनवर पीरज़ादो चवंदो ॼण त डिक्शनरी आहे शाह जो रिसालो। हिकु त उन जी ॿोली, ॿियो उनजो अंदाज़, ॿियो उनजो जेका आहे उन में तशबीहूं, इस्तारा, वोकेबलरी उहा पंहिंजे जाइ ते, पर हू ॼण त माण्हूअ मां इंसान ठाहिण जो नुस्ख़ो आहे हुनजी शाइरी। जेके बि इंसानी क़दुर आहिनि उन्हनि खे जहिड़े तरीक़े सां भिटाई रहनुमाई थो करे त हिकु मुकमल इंसान हुजणु कीअं घुरिजे, हुनजा रवैया कीअं हुजणु घुरिजनि, हुनजी सोच कहिड़ी हुजणु खपे, हू किथे इनकलाबी थिए, किथे आदर्शी थिए, किथे सूफ़ी थिए, किथे हुनखे ॻाल्हाइणु घुरिजे, किथे ख़ामोश रहणु घुरिजे, किथे हुनखे वेड़ करणु घुरिजे, किथे हू रोमांटिक थी वञे, किथे हू हक़नि लाइ जा खोड़े, किथे धरतीअ सां बिहे, किथे दरियाहनि जी ॻाल्हि करे। इहे सभई रवैया एॾे त आर्टिस्टिक अंदाज़ सां, एॾे त मोहींदड़ अंदाज़ सां भिटाई जे शाइरीअ में मौजूदु आहिनि त जेको इंसान हुनखे पंहिंजे अंदर में ओते थो, जीअं भिटाई जो अंदर तूं उजार पना पढ़ंदे केतिरा, त जेको पंहिंजे अंदर में भिटाईअ जी शाइरीअ खे ओते वियो उहो हिकिड़ो बहितरीनु इंसान थो थिए। बाक़ी जेको माण्हू सिर्फ़ु हुनखे यादि करण जे हवाले सां या हुनखे सुपरफिशियली ॾिसंदो न, त पोइ उहा ॻाल्हि थींदी त पढ़ियो था पढ़नि कढ़नि की न कलूब में, तंहिं ॾोह चढ़नि जीअं वर्क वराइनि वितरा। त उहा ॻाल्हि आहे। त पर मां तो सम्झां त भिटाईअ जो हिकिड़ो त इहो पासो त हू इंसान जी हिकिड़ी तरबियत थो करे, ॿियो हू न सिर्फ़ु इंसाननि जी पर दरियाहनि जो केस थो विढ़े, जबलनि जो केस थो विढ़े, हर फितरत जेका बि माण्हूअ सां जुड़ियल आहे उनजो केस थो विढ़े। सर सुको साल थिया हंज हरियो ई पेर, ही कंग वेचारो केर जो रसे न रमज़ खे। त हू पाणीअ जो केस थो विढ़े। ॿियो जेका भिटाई जी शाइरीअ में ख़ासियत आहे त हू जेका प्रो पीपल हुजण जी ॻाल्हि कई, इंसान जी ख़िदमत, इंसान जी सेवा, हिकु इंसान खे उत्तम सम्झणु, उनखे उनजे लाइ सभु कुझु करणु, इहो भिटाईअ जो जेको आहे तमामु वॾो कमु आहे। इन लाइ हू थो चए त रोज़ा ऐं नमाज़ूं ई पिणु चङो कमु, उहो को ॿियो फहम जंहिंसां पसजे पिरीअ खे। ऐं कवाईअ में थो चए इतहीं की आहिनि ही जे झूना पसी झूपड़ा, कर ख़िदमत ख़ल्क़ जी पांद ॻिचीअ में पाए। त हू माण्हूअ जी ख़िदमत, इंसान खे उत्तम करणु, उन्हनि जा मसला, उन्हनि जा हक़, उन लाइ जा खोड़े थो। ईअं ई हू धरतीअ सां मोहबत जो पैगाम थो ॾे, फितरत सां मोहबत जो पैगाम थो ॾे। हाणे तव्हांजो जेको ॿियो सवाल आहे, पर भिटाई जी हिकिड़ी ॻाल्हि मां ॿी यादि कंदो हलां त हिकु त भिटाई तव्हांखे गाइड थो करे, पर तव्हांखे
हू तव्हांखे ॿुधाए थो त जंग आहे त विढ़ो, वरी त चए थो त हू चवनि तूं म चओ वाता वराए, पर इहो तव्हांखे फ़ैसिलो पाण करणो आहे त तव्हांखे किथे विढ़णो आहे ऐं किथे शांत थियणो आहे। ईअं न त जिते शांत थियणो आहे उते तव्हां चओ हण भाला विढ़ भाकरे, ऐं जॾहिं तव्हांखे विढ़णो आहे त तव्हां चओ त हू चवनि तूं म चओ वाता वराए। त इहा इंटरप्रिटेशन जेका आहे इहा माण्हूअ खे पाण करणी आहे। बाक़ी भिटाई हिकिड़ी गाइड लाइन आहे। ॿी जेका तव्हांजो सवाल हो त भिटाई जे पैगाम खे कीअं फैलाइजे, त मां इहो थो सम्झां त भिटाई जो मेलो हली रहियो आहे, सकाफ़त खातो उन ते 3 ॾींहंनि जो मेलो करे रहियो आहे, पर मां सम्झां थो इहो बि काफ़ी न आहे। भिटाई एॾो वॾो दुनिया जो अज़ीम शहर आहे जो हे सॼो महीनो भिटाई जे नाले करणु खपे। सभिनी शहरनि में प्रोग्राम थियणु खपनि, हिते एतिरियूं आर्ट्स काउंसिलूं आहिनि, उन्हनि खे भिटाई जा ॾींहं मल्हाइण खपनि, अदबी संगतूं आहिनि, उन्हनि खे भिटाईअ ते प्रोग्राम करणु खपे, अख़बारुनि खे एडिशन कढणु खपनि, ऐं जेके भिटाईअ सां लाॻापियल इदारा आहिनि, लतीफ़ चेयर आहे, ॿिया आहिनि, उन्हनि खे भिटाईअ ते प्रोग्राम करणु खपे। ऐं हिकिड़ी शइ जो ॾुख मूंखे इहो थींदो आहे त भिटाई एॾो वॾो शहर आहे, उनखे असां दुनिया में त मुतारफ़ उहो न कराए सघिया आहियूं ॿियनि ॿोलियुनि में, पर ख़ुदि पाकिस्तान जे ॿियनि ॿोलियुनि में, मिसाल उर्दू स्पीकिंग उर्दू आहे, बलोची आहे, सराइकी आहे, पंजाबी आहे, पर तव्हां कराचीअ में असां रहूं था, तव्हां उर्दू ॿोलीअ जे माण्हुनि खां, कुझु अदीबनि खां सवाइ तव्हां पुछो त हुनखे भिटाई जी शाइरीअ जी, हुनजे मक़सद जी ख़बर न आहे। ज़रूरी न आहे त उहो तर्जुमनि जे ज़रिए पढ़नि, पर असांजो इहो कमु आहे त असां प्रोग्राम करे उन्हनि खे भिटाईअ जे फ़िक्री गहराईअ बाबति ॿुधायूं त भिटाई हीअं थो चए, भिटाई हीअं थो चए। इहो असांखे ॿियनि ॿोलियुनि में मुंतक़िल करण जी ज़रूरत आहे। ॿियो इन खां सवाइ असांखे पंहिंजे फैमिलीअ में, पंहिंजे ॿारनि में उहो पैगाम फैलाइण जी ज़रूरत आहे। ऐं भिटाई आउटडेटेड न आहे थियो, उनजी ॿोली जेका आहे तव्हांखे जे उनजी लफ़्ज़नि जी माना अची वञे त उनजो बयानु ॾाढो प्रो पीपल आहे, उहो तव्हांखे सम्झ में अची वेंदो। त मां इहो थो सम्झां त हिन AI जे दौर में भिटाई जे पैगाम खे जदीद अंदाज़ सां मुतारफ़ करे उन जूं वीडियोस ठाहे, उन जा रील्स ठाहे फैलाइण घुर्जनि, न सिर्फ़ु सिंधीअ में पर उर्दूअ में उनजी एक्सप्लेनेशन थिए, सिंधी केरु पढ़े वरी उनजी उर्दू माना ॿुधाए, उनजो बैकग्राउंड ॿुधाए। त ईअं भिटाई न सिर्फ़ु सिंध में, न सिर्फ़ु ॿियनि ॿोलियुनि में, पर सॼी दुनिया में फैलिजी सघे थो। बिल्कुलु आउं एग्री कंदसि तव्हांजी हिन ॻाल्हि सां त ज़रूरु जेको भिटाईअ जो पैगाम आहे उहा असांखे ई ज़िमेदारी आहे, असांजी ज़िमेदारी आहे त उनखे आम कयूं थ्रू दीज़ चैनल्स, त असां डिफरेंट प्रोग्राम्स, डिफरेंट जेके आहिनि सभई लैंग्वेजिस में उनखे ट्रांसलेट कयूं, ऐं उनजो जेको पैगाम आहे, उनजी जेका शाइरी जेके जिस्ट चइजे त उहा असां नौजवाननि ताईं पहुचायूं। अमर साहब, अव्हांजो तालुक़ हिकिड़े अदबी घराणे सां आहे, ऐं अनवर पीरज़ादो अकेडमी बि अव्हां हलाए रहिया आहियो, त उन अकेडमी में अव्हां जा कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम्स जेके आहिनि उहे हलनि पिया, अव्हां उन में कहिड़ियूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ कराए रहिया आहियो, उन जूं पब्लिकेशन्स केतिरियूं करायूं आहिनि अव्हां उन्हनि में किताबनि जूं, या जेके बि उनजो सॼो जेको हिकिड़ो लया अमल आहे उहो छा आहे? बिल्कुलु, अनवर पीरज़ादो अकेडमी त 2007 खां क़ाइमु आहे। बाबा जे डेथ खां पोइ असां इहो सिलसिलो शुरू कयो, ऐं जेको लेटेस्ट डेवलपमेंट आहे उहा इहा आहे त असां गुज़िरियल कुझु सालनि खां अनवर पीरज़ादो मेलो था कयूं, 3 मेला कराए चुका आहियूं, हिन साल बि मेले करण जो इरादो आहे, ऐं उहा हिकिड़ी बिग सक्सेस असां सम्झूं था। छो त शहरनि में त मेला थियनि था, हे सिंध जे ॻोठ में, सिंध जे ॿहिराड़नि में एॾो वॾो मेलो ही पहिरियों मेलो आहे। ऐं असां सम्झूं था त जेके माण्हू सेल्फ मेड थी पंहिंजे जनम भूमिअ मां उथी ऐं सॼी सिंध में जेको आहे सॼी दुनिया में पंहिंजो नालो रोशन था कनि, त उन्हनि खे ट्रिब्यूट उनजे जनम भूमिअ ते वञी ॾिनो वञे। ऐं तव्हां इहो ॾिसो त जेके हितां जा सेलिब्रिटीज़ आहिनि, दानिश्वर आहिनि, उहे जॾहिं ॻोठनि में था वञनि त उहे माण्हू जिन खे शहरनि में अचण जी एक्सेस न आहे, उहे उन्हनि सां मिलनि था, त उन्हनि लाइ तमामु घणो उत्साहींदड़ आहे। छो त कराचीअ में त ॿियनि वॾनि शहरनि में, हैदराबाद में उन्हनि सां मिलणु आसान आहे, पर हिकिड़े बहिराड़ीअ जे नौजवान, हिकिड़ी बहिराड़ीअ जी घर जी औरत लाइ जॾहिं उन्हनि जे साम्हूं नूरुल हुदा शाह थी अचे, महताब राशिदी थी अचे,
जामी चांडियो थो अचे या रजब फ़कीर थो अचे त हू उन्हनि सां मिली जेका दिली ख़ुशी महसूस था कनि या एक्सेस असांखे उन्हनि माण्हुनि खे ॾियणु घुरिजे ऐं दानेश्वर जॾहिं उते हली था वञनि त उहो हिकिड़ो उत्साह था वठनि हिकिड़ो मक़सदु त इहो आहे। इन खां अलावा असां जी पब्लिकेशन आहे असां अनवर पीरज़ादे जा किताब बि असां पंहिंजा किताब बि अनवर पीरज़ादो अकेडमीअ तां छपाईंदा आहियूं ऐं 25 खां 30 किताब असां आणे चुका आहियूं। इन खां सवाइ जेको आहे असां न सिर्फ़ु वॾा प्रोग्राम पर असां हिकिड़ी रवायत इहा बि विधी आहे त असां घर में हिकिड़ियूं गैदरिंग्स था कयूं छो त हिकिड़ा त फॉर्मल प्रोग्राम आहिनि पर जॾहिं तव्हां घर में वेही कचहरी था कयो त उनजो हिकिड़ो चस ॿियो आहे उनमें तव्हां डिटेल ॻाल्हाए था सघो ऐं 1-to-1 इंटरेक्शन उनमें सवाल ऐं हिकिड़ो इंटरेक्टिव माहौल त उहो असां शुरू कयो आहे। उनमें असां जनम ॾींहं बि मल्हाया आहिनि वॾनि पर्सनैलिटीज़ जा ऐं उनमें घर जूं औरतूं ऐं इहे सभु शामिल हूंदा आहिनि त ईअं अनवर पीरज़ादो अकेडमीअ जो हिकिड़ो सिलसिलो आहे ऐं असां मुख़्तलिफ़ हिकिड़ो व्हाट्सएप ग्रुप आहे असांजो जंहिंमें सिंध जा अदीब ऐं दानिश्वर आहिनि उनमें बि हिकिड़ी डिबेट हलंदी आहे काफ़ी मेंबर्स 100 खां वधीक उनमें असांजा मेंबर्स आहिनि उहे पार्टिसिपेट कनि था त हिकिड़ी रोशन ख़याली तरक़ी पसंदीअ वारी सोच जेका अनवर पीरज़ादे जी आहे असां कोशिशि कंदा आहियूं त उनजो प्रचार कयूं। जीअं बुक्स जी तव्हां ॻाल्हि कई त ताज़ो किताब जीअं मां चयो त ॿियनि लेखकनि जा किताब आहिनि त ज़रार पीरज़ादे जो किताब आहे सोचनि ऐं रवैयनि जो डिजिटल अल्ट्रासाउंड। हाणे हे हुन हिकिड़ो सोशल मीडिया ते हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो अॼु जी ॻाल्हि जे नाले सां जंहिंमें अॼु जो इंसान जेको सोशल मीडिया ते लिखे थो ॻाल्हाए थो उनजे रवैयनि ते आहे छो त अॼुकल्ह जे समाज जो हिकिड़ो ज़वाल रवैयनि जो ज़वाल बि आहे त इंसान कीअं थो सोचे कीअं थो रिएक्ट करे उनमें जेके शयूं आहिनि उन बाबति हिन में लिखियल आहे ऐं हिन में ख़ासि तौर ते फोकस जेको आहे पढ़ियल लिखियल माण्हुनि ते आहे। अणपढ़ियल माण्हू या उन्हनि जी ॻाल्हि घटि आहे पर जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि जेके पाण खे बाशऊर था सम्झनि तरक़ी पसंद रोशन ख़याल सहाफ़ी अदीब दानिश्वर था सॾाइनि उहे शयुनि ते रिएक्ट कीअं था कनि उहे पर्सनल थी था वञनि जज़्बाती थी था वञनि त उन्हनि रवैयनि ते हिकिड़ा शॉर्ट तहरीरूं आहिनि। मिसाल हिन में हिकिड़ो कॉलम आहे त बर्दाश्त ई ग़लति ॻाल्हियुनि खे करणु खपे सुठनि ॻाल्हियुनि खे त हर को बर्दाश्त करे न पर जे ख़राब ॻाल्हि तव्हांखे का तनक़ीद थी थिए तव्हां हुनखे कीअं था बर्दाश्त कयो तव्हांजो इम्तिहान तॾहिं ई आहे। या हिन में इहो आहे त माण्हुनि खे ॻाल्हाइण ॾिनो वञे तनक़ीद करणु छो त हर माण्हू ॻाल्हाए पंहिंजो वड़ ज़ाहिर कंदो आहे पोइ जेको नेगेटिव हूंदो पाण खे पाण ज़ाहिर कंदो इन लाइ चयईं त लिखियल आहे त हे जेके सोशल मीडिया आहे इहो माण्हूअ जो डिजिटल अल्ट्रासाउंड आहे हुन सोचनि जो उहो पंहिंजी सोच खे ज़ाहिर थो करे। ईअं ई हिन में मुख़्तलिफ़ आहिनि शयूं त हर माण्हूअ जी काउंसलिंग थियणु खपे हर सतह ते थियणु खपे या सोशल मीडिया ते औरतुनि सां मुखातिब कीअं थिजे अहिड़े क़िस्म जा मुख़्तलिफ़ हिन में आहिनि सिलसिला मां थो सम्झां त पढ़णु घुरिजे ऐं किताब आहे टाइटल ऐं जे तव्हांखे नज़र ईंदो हुजे टाइटल भी तमाम कैची अथसि सोचनि ऐं रवैयनि जो डिजिटल अल्ट्रासाउंड। त ईअं असांजी हिकिड़ी इहा कोशिशि आहे अनवर पीरज़ादो अकेडमीअ जी जेका जारी रखूं पिया अचूं। अमर साहब भला हाणे ॻाल्हि कजे अव्हांजी शाइरीअ जी त कहिड़ी अहिड़ी लिखणी आहे जेका अव्हांजे दिलि जो वेझो आहे ऐं उहा अव्हां असां सां शेयर करणु चाहींदो? शायरी त जेका बि आहे उहा दिलि जे वेझो ई हूंदी आहे हिकु ख़ासि हूंदी आहे जेका हर वक़्तु यादि बि हूंदी आहे जेके लिखणियूं एतिरियूं तमामु घणियूं हूंदियूं आहिनि जो आउं सम्झां थी त इहो पॉसिबल कोन हूंदो आहे त हर हिकु शेर किताब जो अव्हांखे स्पॉन्टेनियसली अचे बट कुझु अहिड़ा हूंदा आहिनि शेर चइजनि या कुझु अहिड़ियूं लिखणियूं हूंदियूं आहिनि जेके असांजे दिमाग़ में दिलि में पयूं हलंदियूं आहिनि। असल में मुंहिंजी शाइरीअ जा 2 किताब अची चुका आहिनि इश्क ऐं फना ऐं हाणे 3 किताब अचे पियो मिलंदुसि तोसां शेरनि में ज़बरदस्त तो इहो 9 किताब आहे उहो जेको महीने खन में अची वेंदो प्रेस में आहे सो
बाक़ी इहो थींदो आहे त कुझु शाइरियूं जेके आहिनि उहे मशहूरु थी वेंदियूं हा। आहिनि जीअं मुंहिंजी शाइरी ॻाई बि वई आहे जी, या जी। जीअं वुमेन एम्पावरमेंट जी ॻाल्हि कई तव्हां त धीउ सां वचन या शौक़ीन फेमिनिस्ट या जी, पाण जी। खे औरत तसवर कजां इहे शयूं ईअं गज़ल रजब फ़क़ीर ॻायो तोसां मुंहिंजो तालुक केॾो ज़ाती जी। आहे ऐं ॼणमूं पाती पंहिंजे अंदरि झाती आहे त या वरी रहे थी जुड़ाली मौसम वरी उहे ख़्याल आहिनि या तो सवा ज़िंदगी जा निभाई हुई त घणियूं अहिड़ियूं शाइरियूं आहिनि जेके माना मक़बूल थी वयूं आहिनि त उन हिसाब सां बाक़ी मुंहिंजे लाइ या चूंड करणु मुश्किल आहे त मुंहिंजो पर पसंदि अॼु असां तव्हांखे हिन इम्तिहान में विधो आहे त तव्हां चूंड कयो ऐं असांखे ॿुधायो। ॾिसो हाणे शाइरी त मां घणी काफ़ी मुशाइरा थिया आहिनि काफ़ी टीवी प्रोग्राम्स थिया आहिनि उहा रिपीटेशन बि थी वेंदी पर कुझु शयूं तव्हांखे ॿुधायां थो जेके यादि थियूं अचनि। ताज़ो हिकिड़ो गज़ल लिखियो उहो बि आसिफ सियाल असांजो दोस्त आहे उन उहो गज़ल ॻायो आहे ऐं उहो रिलीज़ हुनजी वीडियो अचण वारी आहे। तो चयो हो ज़िंदगीअ में कोन मिलंदासीं वरी ज़बरदस्त। मूं चयो हो ठीकु आहे कोन खिलंदासीं वरी राज़ जूं ॻाल्हियूं हुयूं ऐं समुंड ते कैफ़े हुयो चांहि अखियुनि में ॾिसी सा कोन पीअंदासीं वरी कार में मुंहिंजे कुल्हे ते कंधु रखजां कोन तूं हालता जो गीत गॾिजी कोन ॿुधंदासीं वरी छा कॾहिं बि पाण वेझा कोन थींदासीं वरी ख्वाब बि पंहिंजे मिलण जा कोन ॾिसंदासीं वरी तो चयो हो ज़िंदगीअ में कोन मिलंदासीं वरी मूं चयो हो ठीकु आहे कोन खिलंदासीं वरी। ईअं जेका तव्हां वुमेन एम्पावरमेंट जी ॻाल्हि कई हुन में हिकिड़ो नज़्म आहे मुंहिंजो शौक़ीन फेमिनिस्ट उहो आहे त असां वटि हिकिड़ा ज़ाहिरी फेमिनिस्ट थींदा आहिनि पर अंदर में हूंदा न आहिनि त उन्हनि खे मुखातिब आहियां त जॾहिं तूं औरत जे पोढ़े खे साराहीं पर ज़हानत खां लवाहीं जॾहिं तूं औरत जे पोढ़े खे साराहीं पर ज़हानत खां लवाहीं जॾहिं ख़राब मर्द ऐं ख़राब औरत मां औरत तो लाइ वधीक ख़राब हुजे जॾहिं ख़राब मर्द ऐं ख़राब औरत मां औरत तो लाइ वधीक ख़राब हुजे जॾहिं तूं औरत खे दिलि सां ऐं मर्द खे दिमाग़ सां मिलाई जॾहिं तूं औरत खे दिलि सां मर्द खे दिमाग़ सां मिलाई जॾहिं तुंहिंजी हमदर्दी बि औरत जे आज़ादीअ जी नफ़ी करे जॾहिं तुंहिंजी हमदर्दी बि औरत जे आज़ादीअ जी नफ़ी करे जॾहिं तूं पंहिंजे ई ठाहियल लिबरल सोच आॾो मार खाई वञी जॾहिं तूं पंहिंजे ई ठाहियल लिबरल सोच आॾो मार खाई वञी जॾहिं तुंहिंजा लफ़्ज़ वॾा अमल नंढा हुजनि जॾहिं तुंहिंजा लफ़्ज़ वॾा अमल नंढा हुजनि जॾहिं रोशन ख़्याली तुंहिंजे घर खां परे हुजे तॾहिं हे शौक़ीन फेमिनिस्ट तूं शावनिस्ट मर्द बणिजी वेंदो आहे तूं शावनिस्ट मर्द बणिजी वेंदो आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त तमामु बहितरीन। अमर साहब हाणे असांजो प्रोग्राम पुॼाइण जी घड़ीअ में पहुची चुको आहे सो मां चाहींदसि त जेके नौजवान अव्हांखे ॾिसी रहिया आहिनि अव्हां वटि उन्हनि जे लाइ छा पैगाम हूंदो छा चवणु चाहींदा उन्हनि खे? पैगाम कहिड़ो बसि पंहिंजूं जेके मुशाहिदा आहिनि या जेके महसूसात आहिनि उहे ॿुधायां थो त हिकु त अॼोको दौरु जेको आहे उहो ॾाढो कॉम्पिटिशन वारो दौरु आहे तव्हांखे जेको AI जो दौरु अचण वारो आहे बल्कि अची चुको आहे तव्हांजो कॉम्पिटिशन सिर्फ़ु तव्हांजे घर सां ख़ानदान सां या ऑफिस में न आहे तव्हांजो कॉम्पिटिशन हिकिड़ी सॼी दुनिया सां आहे त इन लाइ तव्हांखे माहिर थियणो पवंदो सब्जेक्ट मैटर एक्सपर्ट्स जी ज़रूरत आहे ऐं जॾहिं तव्हां माहिर था थियो त पोइ तव्हांजो रस्तो केरु बि रोके नथो सघे पोइ तव्हांखे सिफ़ारिश जी ज़रूरत नथी पए छो त जेका क़ाबिलियत आहे उहा ख़ुदि हिकु सिफ़ारिश आहे उहा ख़ुदि हिकु मेरिट आहे त हिकु त तव्हांखे जेको आहे पंहिंजी क़ाबिलियत वधाइणी आहे पोइ कहिड़ो बि शोबो हुजे बेटाई बि आहे इहो ई थो पैगाम ॾिए त इश्क सां उठाए पेर पिरीअ जे पार ॾे त तव्हां जाॾे बि था वञो उहो इश्क सां वञो पैशन सां वञो डेडिकेशन सां वञो ऐं पोइ तव्हां
इनोवेटिव था थियो, पोइ तव्हां उन फील्ड में कंट्रीब्यूट करे था सघो। त हिकिड़ो त इहो आहे। ॿियो नौजवाननि खे इहो मशवरो आहे त अॼुकल्ह जो दौर मल्टी टास्किंग जो बि आहे। ज़रूरी न आहे त तव्हां हिक ई शोबे में कमु कयो। तव्हां आहियो, तव्हां होस्टिंग बि था कयो, तव्हां तालीम में बि आहियो, तव्हां रेडियो ते बि कमु था कयो, तव्हां महदूद न आहियो। ईअं तव्हां मुंहिंजा शोबा ॻणाया त मुख़्तलिफ़ आहिनि। इंसान जी जेको ज़हनी कैपेबिलिटी आहे उहा तमामु घणी आहे। माण्हूअ खे एक्सप्लोर करणु खपे। माण्हूअ खे पाण खे बि ख़बर न आहे हूंदी त उहो किथे वधीक कामयाबु थो थिए ऐं किथे घटि थो कामयाबु थिए। त हिकु त जिते बि मौक़ो मिले उते उन शइ खे अवेल कजे, एक्सप्लोर कजे, पाण खे वधाइजे। तव्हां जंहिं बि स्टेज ते आहियो, तव्हां ईअं न सम्झो त तव्हांखे मंज़िल मिली वई। मिसाल, मां हिन वक़्तु शाइरीअ जे जंहिं बि स्टेज ते आहियां, मां ईअं न, जेकॾहिं मां सम्झां त मां वॾो शाइर थी वियुसि त पोइ अॻिते मां छा लिखंदुसि। त ईअं ई हर शोबो जेको आहे उन में हिकु मुसलसल जदोजहद, हिकिड़ी मुसलसल तव्हां ॾिसो त तव्हां पंहिंजे सलाहियतुनि खे कीअं वधाए था सघो। नेक्स्ट स्टेप तव्हांजो छा आहे, त तव्हांखे हिकु त तमामु घणी महिनत करणु खपे, पंहिंजे अंदर सां सचो रहणु खपे। ऐं ॿियो इहो त सिर्फ़ु पंहिंजी ज़ात लाइ न जियो, सिर्फ़ु पंहिंजे दौलत, पैसे ऐं कैरियर लाइ न जियो, पर इहो बि ॾिसो त तव्हांजी ज़ात सां समाज खे कहिड़ो थो फ़ाइदो थी सघे। असां अक्सर इहो चवंदा आहियूं त हुकूमत ईअं नथी करे, इदारा हीअं नथा कनि, पर असांखे बिल्कुलु उन्हनि खां, सियासतदाननि खां, इक़्तिदारी क़ुवतुनि खां डिमांड्स करणु खपनि, ॻाल्हियूं करणु खपनि, पंहिंजा मुतालबा रखणु खपनि। पर असांखे इहो बि ॾिसणु खपे त जिते असां एम्पावर आहियूं, मिसाल फॉर एग्जाम्पल मुंहिंजी फैमिली आहे, उते मां एम्पावर्ड आहियां, त मुंहिंजो पंहिंजे फैमिलीअ में रवैयो कहिड़ो आहे, पंहिंजी घरवारीअ सां, पंहिंजे ॿारनि सां, मां उन्हनि जी ज़िंदगीअ में केतिरो सुकून पैदा करे सघियो आहियां। मां जेकॾहिं ऑफिस में आहियां ऐं मुंहिंजा मातहत आहिनि, असिस्टेंट आहिनि, त मां छा उन्हनि खे उहो सभु कुझु ॾियां थो जेको मां ॿियनि खां थो डिमांड कयां। त ईअं ई असां ॾिठो आहे त जे असां हुकूमत ते ऐं इदारनि ते त तनक़ीद कंदा आहियूं, पर जॾहिं असांखे को इख़्तियार मिलंदो आहे, जॾहिं असां एम्पावर था थियूं, त असां उहे वॾेरा था थी वञूं, असां उहे ज़ालिम था थी वञूं, असां उहे माण्हुनि जो इस्तेसाल करण था शुरू कयूं। त ईअं न कयो। माण्हुनि जी ज़िंदगीअ में सुकून आणियो, उन्हनि लाइ तव्हां वसीला थियो, उन्हनि जी फलाह लाइ, उन्हनि जे आराम लाइ बि कुझु कयो। महिरबानी। तमामु बहितरीनु पैगाम असांजा नौजवान जे हिन ते अमल कनि न, त मां सम्झां थी त उहे न सिर्फ़ु पंहिंजे हिकिड़ी प्रोफेशनली करियर में बि अॻियां वधी सघनि था, बल्कि हू हिकु सुठा इंसान बि थी सघनि था ऐं पंहिंजे सोसाइटीअ जे लाइ हू हिकु अहिड़ा फ़र्द बणिजी सघनि था जेके सोसाइटी खे कॉन्ट्रीब्यूट कनि, सोसाइटी खे जेको आहे सो पे बैक कनि। सो नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु हाणे पुॼाणीअ ते पहुचे थो। वरी सुभाणे अवां जे आॾो हाज़िर थींदासीं नए महिमाननि सां गॾु, नए मौज़ू सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।